जॾहिं असां सिंध जी तारीख़ पढ़ूं था त ही धरती बाक़ी दुनिया खां सदियूं अॻु नज़र अचे थी। इन्ही तरक़ी ऐं ख़ुशहाली जी बुनियाद ते अक्सर ज़हननि में इहे सवाल पैदा थियनि था त सिंध जेका दुनिया जी सभ खां तरक़ी याफ़्ता साइंसी तहज़ीबनि मां हिकु हुई, वक़्त सां गॾु छो पोइते रहिजी वई। अॼु असीं उन हक़ीक़त ते रोशनी विझंदासीं जंहिंखे घणा माण्हू नज़र अंदाज़ कनि था। आउं आहियां अज़ीज़ ज़ोर ऐं मां आहियां ग़ुलाम सैयदा फ़ातिमा ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो अज़ीज़ ज़ोर ऑफिशियल फेसबुक पेज। ॾिठो वञे त सिंधी क़ौम जे इल्मी ज़वाल जो सबबु को हिकु दौर न आहे बल्कि पूरी तारीख़ जो मरकज़ आहे। हर दौर जे हालतुनि कुझु अहिड़ा सबब पैदा कया जिन जो असर सिंध जे इल्म ते पियो। मसलन सिंध मातरी जी तहज़ीब जो ज़वाल ओचितो न आयो। दरिया जो रुख बदिलजण, शदीद ॿोॾूं ऐं माहौलियाती तब्दीलियूं ज़राअत ऐं शहरी निज़ाम खे तबाह करे वयूं। जॾहिं बुनियादी निज़ाम ख़त्म थियो तॾहिं साइंसी तसलसल बि टुटी वियो। तंहिंखां पोइ लगातार हमला ऐं सियासी अदम इस्तेहकाम अमली मैदान खे वीरान करे विया। सिंध ते सजन ताईं लगातार हमला थींदा रहिया। यूनानी, अरब, तुर्क, मुग़ल ऐं पोइ बरतानवी। हर नए हुक्मरान लाइ इल्म खां वधीक ताक़त अहम हुई, जंहिंजे करे साइंसदान, उस्ताद, कारीगर महफ़ूज़ न रही सघिया। हिन महरूमी में इल्मी इदारनि जी तबाही सभ खां वॾो किरदारु अदा कयो। जिते इल्म ज़िंदा हूंदो आहे उते इदारा हूंदा आहिनि, पर सिंध में क़दीम दरसगाहूं, इल्मी मरकज़ ऐं लाइब्रेरियूं ख़तम थींदियूं वयूं। नओं इल्म पैदा करण बदिरां सिर्फ़ मज़हब या हुक्मराननि जी ख़िदमत ते ध्यानु ॾिनो वियो। उन खां अलावा ग़ुलामी ऐं ज़हनी दबाव बि तहक़ीक़ जे रस्ते में रंडक बणिजी विया। ग़ुलाम क़ौमूं आज़ादी सां नाहिन सोचींदियूं। बरतानवी दौर में सिंध खे ख़ाम माल जी मंडी बणायो वियो। साइंसी तहक़ीक़ बदिरां हुकुम मञणु सेखारियो वियो। ज़हनी ग़ुलामी साइंसी तख़लीक़ जी सभ खां वॾी दुश्मन हूंदी आहे। जदीद दौर जी ॻाल्हि कयूं त मादरी ॿोलीअ में तालीम जी खोट साइंसी इल्म खां महरूमी जो सभ खां वॾो सबबु आहे। दुनिया जी हर तरक़ी याफ़्ता क़ौम पंहिंजी ॿोलीअ में साइंस पढ़े थी, पर सिंधी ॿोलीअ में साइंसी तालीम खे अहमियत नथी ॾिनी वञे। जेसिताईं ॿार पंहिंजी ॿोलीअ में इल्म न पढ़ंदो तहक़ीक़ कीअं कंदो। हिते रवायती सोच ऐं सवाल करण जी बंदिश बि पंहिंजा जूहर ॾेखारिया। साइंस सवाल करण सां अॻिते वधंदी आहे, पर हिते वक़्त सां गॾु सवाल करण खे बग़ावत सम्झियो वियो। रवायत खे चैलेंज करण बंदि कयो वियो, जंहिंसां नई दरियाफ़्त जा दर बंदि थी विया। जेकॾहिं हलंदड़ दौर जो जाइज़ो वठूं त अॼु वसीलनि जी खोट न आहे, पर रुख जी खोट आहे। तहक़ीक़ ते घटि, सीड़प ऐं नक़ल ते वधीक भाड़ण सिंधी क़ौम खे साइंसी इल्म खां महरूम करे छॾियो। तारीख़ी बुनियादनि ते ॾिसूं त सिंधी क़ौम नाअहल न हुई, पर हालतनि हिन खे पोइते धिके छॾियो। पर जेकॾहिं असां तालीम, मादरी ॿोली, सवाल करण ऐं तहक़ीक़ खे ज़िंदा कयूं त सिंध हिकु भेरो ॿीहर साइंसी दुनिया में पंहिंजो मक़ाम माणे सघे थी। तारीख़ इल्ज़ाम न सबक़ हूंदी आहे, ऐं सिंध लाइ इहो सबक़ अॼु बि ज़िंदा आहे। यादि रखो त ही क़ौम पोइते इन करे न रही जो हिन वटि अक़ल न हो, बल्कि इन करे जो हिन खां सोचण जो हक़ खसियो वियो।